कोटड़ी में सूबाई वजीर मुकेश कुमार चावला शीला रज़ा MPS की खुलियल कचहरी बदनज़ीमी जो शिकार थी हुई। वजीरनि जी खुलियल कचहरी में माण्हू मसइलनि जे हल न थियण ते रड़ू करे स्टेज ते चढ़ी आया। कचहरी मच्छी मार्केट बणिजी वई। सूबाई वजीर शीला रज़ा माण्हुनि खे मिंथू करे माठ कराई ऐं चयो त असीं न्याणियूं पंहिंजा घर छॾे अवां जा मसइला ॿुधण आहियूं ऐं अवामी गोड़ करे रहिया आहियो। डिप्टी कमिश्नर ऑफिस जामशोरे में सिंध हुकूमत पारां अवामी मसइलनि जे हल लाइ खुलियल कचहरी में औरतुनि जी भलाई वारी खाते जी सूबाई वजीर शीला रज़ा, एक्साइज खाते जी सूबाई वजीर मुकेश कुमार चावला, MP हिना दस्तगीर, MPA लाल चंद अकराणी, DC जामशोर SSP समेत जिले के मुख्तलिफ खातन के ऑफिसरनि शिरकत कई। खुलियल कचहरी में अक्सरियत PP वर्करनि, सरकारी मुलाज़िमनि, लोकल काउंसिलनि के नुमाइंदनि जी हुई। मसला वाकई हूंदा इन कोन्ह चऊं त मसला आहिनि तॾहिं त हिते अवां जे अॻियां ज़िले जामशोर में पेश थियनि, हाज़िर थियनि त अवां जूं ॻाल्हियूं असीं ॿुधियूं। ॿुधण खां पोइ जेके मसला आहिनि त उहे असीं मथे रखंदासीं, छो जो हर डिपार्टमेंट जा मिनिस्टर मौजूद आहिनि। शहरनि वज़ीरनि ॾाढो मसइलनि जा अंबा लॻाए छॾिया। कोटड़ी जे शहरनि पारां वापडा पारां शहर जा ट्रांसफार्मर लाहे महीननि खां बिजली बंदि करण ऐं पब्लिक हेल्थ जे नाल इंजीनियर ख़िलाफ़ दाहियो वियो। शहरनि वापडा एक्सीएन खे मुख़्तलिफ़ इलाक़नि जा ट्रांसफार्मर लाहिण ते एहतिजाज कंदे बिजली बहाल करण जो मुतालबो कयो। एक्सीएन स्टेज ते आयो त गो एक्सीएन गो जा नारा हया विया। एक्सीएन खुली कचहरी में चयो त पहिरियां बिल अदा करियो, पोइ बिजली बहाल थींदी, बाक़ी बिना जवाज़ दाह सां कमु न हलंदो। अॻे कचहरी जेका 2 महीना पीरियो थी उन में हल थियो कि हिकिड़े माण्हू जो मसइलो हल न थियो त असां पंहिंजे पार्टी जे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी साहब खे इहा अपील था कयूं त खुदारा हिन मिनिस्टरनि खे ऐं इहे जेके सिंध हुकूमत जा जेके नुमाइंदा आहिनि इन्हनि खे सुधारियो। हीअ सिर्फ़ु तव्हांजे चवण ते खानापूरी पिया कनि। कोशिश करेंगे तो हो जाएंगे, प्रेशर डालेंगे। हमारा इदारा ह्यूमन राइट्स, हम बाकायदा लेटर वगैरह भी लिखते हैं बाकायदा डिपार्टमेंटों को निशानदेही के लिए, फिर इनको लेटर लिखेंगे, फिर लेटर लिखेंगे। नहीं करेंगे तो फिर मजबूरन जो है दमादम मस्कलंदा रोड पे एहतजाज का रास्ता तो कोई रोक नहीं सकता है। कचहरी थी आहे, खोड़ सारा तो मसला हल थी चुका आहिनि, बाक़ी जेके रहिया आहिनि अवाम जूं इहे दाऊं आहिनि इन्हनि ते बि जेका इहा लिखत में वरितो पियो वञे ऐं माण्हुनि जो बिल्कुलु मसला थी। कोटड़ी में न रोड आहे, न रस्तो आहे, न नाली आहे, न ड्रेनेज आहे, न वाटर सप्लाई जो पाणी आहे, काश न हस्पताल आहे। कुत्ता ॾिसो ॿारनि खे खाइनि था, का वैक्सीन न आहे। जेके बि खुलियूं कचहरियूं थियनि थियूं उन जो रिज़ल्ट सिफ़र आहे, पर तंहिं हूंदे बि इहो अमल वरी बि बहितर आहे त हितां इलाइक़े जा जेके मसइला आहिनि, हितां जा जेके नुमाइंदा आहिनि, जेके सियासी समाजी माण्हू आहिनि, घटि में घटि सरेआम हिकिड़े फोरम ते पंहिंजा मसइला बार बार रिपीट कनि था। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।